ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه المبين أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فلما أسلما وتله للجبين وناديناه أن يا إبراهيم قد صدقت الرؤيا إنا كذلك نجزي المحسنين صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, गुज़श्ता मज़मून जे सिलसिले के हलाइंदे अज तवांजे खिदमत गिरामी में भी उन्हीं अगे सिलसिले बारे में आयत करीमा मुतलावत कई आ। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू शाल मूं गुनहगार खे हबीब जे सदके हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां सां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला शल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा भाउरो, अॻ में ऐं हाणे जो कुछ भी मूं तव्हांजे आॾो अर्ज़ कयो हुयो या अर्ज़ कयां थो, असुल सॼे मज़मून जो लुबे लुबाब निचूड़ सॼी गुफ़्तगू जो इहो ई आहे। इब्राहीम अलैहिस्सलाम या इस्माईल अलैहिस्सलाम जन जा वाक़ियात तव्हां तफ़सील सां ॿुधा, अवां खे नज़र ईंदो त अल्लाह पाक जे प्यारे खलील या हज़रत इस्माईल ज़बीह
हर मोड़ ते, हर मामले में, हर जाइ ते अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालहू जे फर्मा बरदारी खे मुक़दम रखियो आहे। बाने जे लाइ पंहिंजे मालिक जी फर्मा बरदारी तमामु अहम ऐं ज़रूरी आहे। मक़ाम ऐं मर्तबा अगरचे ख़ुदा तबारक व तआला जल्ल जलालहू अमन वालहू पंहिंजे महिरबानी सां ऐं पंहिंजे अता सां अता कंदो आहे, पर उन सां गॾु इहो बि ज़रूरी आहे त जंहिं ते अल्लाह तबारक व तआला राज़ी थींदो आहे उनखे ख़ुदा तबारक व तआला उन नेकी जे कमनि जी बि तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। बुखारी शरीफ़ जे अंदरि हिकिड़ी हदीस पाक आहे जंहिंमें सहाबा किराम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, जॾहिं असांजे मुक़द्दर में, तक़दीर में जन्नत या जहन्नम, नेकी या बुराई लिखियल आहे ऐं उहा टरी बि कान थी सघे, जेको मुक़द्दर में जन्नती आहे सो जहन्नमी कोन थींदो, ऐं जेको मुक़द्दर में जहन्नमी आहे हो जन्नती कोन थींदो, पोइ अमल छो कयूं? भला बस करे छो न वेही रहूं? याने जन्नती जन्नती लिखियो पियो आहे, जहन्नमी जहन्नमी लिखियो पियो आहे, त हाणे अमल जी ज़रूरत कहिड़ी आहे? बस बाहूं ॿधी वेही रहूं? अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हांखे ख़बर आहे, ओ अल्लाह जे इल्म में आहे त केरु जन्नती आहे केरु जहन्नमी आहे। अवां मां कहिड़े खे पक्का त मां जन्नती आहियां या मां जहन्नमी आहियां? अवां खे यकीन कोन्हे, अवां खे पक नाहे, अवां खे अल्लाह जो अमर आहे त नेकी कयो। यादि रखो, अल्लाह तबारक व तआला जंहिंखे नेकीअ जी तौफ़ीक़ अता कंदो आहे उहो ई जन्नती हूंदो आहे, ऐं जेको नेकीअ खां वांझल हूंदो आहे, नेकीअ खां परे हूंदो आहे, फर्मा बरदारी न कंदो आहे, उनखे अल्लाह तबारक व तआला जहन्नम ॾे मोकिलींदो आहे। अवां जे इल्म में अवां खे मालूम नाहे तव्हां केरु आहियो, जन्नती या जहन्नमी। अवां खे अल्लाह पाक जे तरफ़ खां अमर आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे अवां नेकी कयो, अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू नेकी जे एवज़ में तव्हांखे जन्नत नसीब फरमाए छॾींदो। बाक़ी बहाना बणाईंदो सही तक़दीर में हीअं लिखियल आहे, पोइ अवां भला इन्ही पासे कॾहिं सोचो आहे त रुगो जन्नती जहन्नमी तक़दीर में लिखियल आहे, भला इहो तक़दीर में लिखियल कोन्हे त केतिरो टुकुर मिलंदुई, मानी केतिरी मिलंदई, ॾोकड़ केतिरा कमाईंदे, पैसा केतिरा हासिल कंदे, कणक केतिरी तुंहिंजी लहंदी, फसल तुंहिंजो भलो ढिलो थींदो, इहा ख़बर कान्हे इहो तक़दीर में लिखियल आहे। ओॾे त लोचींदो आहे, कोशिशि कंदो आहे, हर काहींदो आहे, पाणी वराईंदो आहे, दवाऊं ॾींदो आहे, गुॾूं कढंदो आहे, तमामु कोशिश ऐं महिनत कंदो आहे। इते तक़दीर ते छॾे वेही रहो, इते कोशिशि कंदो आहे त अल्लाह जे राह जे लाइ अदा कोशिशि करणी पइजी वेंदी आहे। बाक़ी दीन वारे पासे सही तक़दीर आहे, बाक़ी दुनिया जे मामले में त छिता थी पिया हूं, अहिड़ी निंड फिटी वई आहे जो ख़बर ई कान थी पए। मुंहिंजा अदा दुनिया हुजे चाहे दीन हुजे, मोमिन जे लाइ अल्लाह ताला ॿिन्ही जे लाइ ॿिन्ही मामलात में भलाई चाही आहे। अवां असांखे ख़ुदा ताला दुआ इहा सेखारी आहे त रब करीम खां पिनंदा कयो त ख़ुदा तव्हांखे दुनिया में बि चङाई अता फरमाए त आख़िरत में बि चङाई अता फरमाए। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। वरी ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू जे ज़ात बाबरकात इब्राहीम ऐं इस्माइल जे वाक़े में इहा ॻाल्हि ॿुधाई आहे, फलम्मा अस्लमा, ॿिन्ही जरी इहा ॻाल्हि तस्लीम कई, इब्राहीम बि तस्लीम कई आहे त बच्चो अल्लाह जे राह में कुर्बान करणो आहे, इस्माइल अलैहिस्सलाम बि क़बूल कयो आहे त मूंखे अल्लाह जे राह में क़बूल थियणो आहे। मतिलबु इन आयत करीमा जो निकितो हुयो त ॿिन्ही खे ॻाल्हि क़बूल आहे, तस्लीम आहे, रब जे रज़ा ते राज़ी हल। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उन्हनि जे ॿिन्ही जे रज़ामंदे क़बूल करण वारी ॻाल्हि खे उहो मक़ाम अता फरमायो आहे जो मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुदा पियो फरमाए, फत्तबि मिल्लत इब्राहीम हनीफा।
हालांकि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामुल अंबिया, सैयदुल अंबिया, खातमुल अंबिया, सभिनी इमाम नबियन जो सरदार ऐं सरताज आ। पर नबी करीम खे बि क़ुरान पाक में अल्लाह ताला हुकुम पियो फरमाए फत्तबे, ऐं मुंहिंजा महबूब मां बि तोखे हुकुम थो कयां त इब्राहीम अलैहिस्सलाम जेको दॻु छॾे वियो आहे, मां रब्बुल आलमीन जल जलालु मन वालो तोखे फरमायां थो त इब्राहीम वारे तरीक़े खे तूं मुहम्मद करीम ज़िंदा फरमाए। उहो तरीक़ो जेको माण्हू खां विसरी वियो आहे, उहो तरीक़ो जेको माण्हू पंहिंजे दिमाग़ मां कढी चुका आहिनि। खलीलुल्लाह जो नालो रुगो रखियो वेठा आहिनि। को पियो चए त माज़ अल्लाह इब्राहीम यहूदी हो, को पियो चए त माज़ अल्लाह इब्राहीम नसारो हो, को इब्राहीम खे कहिड़े मज़हब जो सॾे पियो, को कहिड़े मज़हब जो सॾे पियो। मुंहिंजा महबूब मोहम्मद इब्राहीम अलैहिस्सलाम वारो विसारल दॻ माण्हुनि खे यादि कराए, तूं उन तरीक़े ते नए सिर जियार नओं अमल करे दुनिया खे ॾेखार। हालांकि नबी करीम ख़ुदि मुस्तक़िल नबी अल्लाह जो आख़िरी पैगंबर करीम आहे, पर इब्राहीम खलीलुल्लाह जो इस्लाम आणण, इब्राहीम अलैहिस्सलाम जो ख़ुदा जे आॾो गर्दन झुकाइण, इब्राहीम अलैहिस्सलाम जो अल्लाह खे राज़ी करण, एॾो त ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात खे पसंदि आहे जो ख़ुदा नबी करीम खे हुकुम पियो फरमाए त इब्राहीम वारी वाट खे तूं बि वठ मुंहिंजा प्यारा। असुल ॻाल्हि आहे फर्मा बरदारी। मुस्लमान इस्लाम ॻाल्हि साॻी आहे। मुस्लमान इस्लाम, इस्लाम जी माना है गर्दन निहादन, कंध खे रखण। असां मुस्लमान आहियूं, अल्लाह ताला जे अहकामनि खे पूरे करण जे लाइ असां तयारु कोन आहियूं। नाला मुस्लमाननि वारा ॼावासीं मुस्लमाननि जे घरनि जे अंदरि, ऐं जेके मुस्लमानी जूं अलामतूं, जेके मुस्लमानी जा निशान, जेके मुस्लमान जा फर्ज़, जेके मुस्लमान जे मथां लवाज़मात आहिनि, उन्हनि खां असां पुठीरा लॻा पिया आहियूं ऐं असां चवरायूं पंहिंजो पाण खे मुस्लमान पिया। ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, कॾहिं इहो सोचो थी, कॾहिं का तकलीफ़ करे कंहिं वटि हली आयो आहियां, साईं मूंखे ॿुधाए त मुंहिंजे मथां फर्ज़ कहिड़ा आहिनि, मुंहिंजे मथां वाजिब कहिड़ा आहिनि, मुंहिंजे मथां ज़रूरी शयूं कहिड़ियूं आहिनि, मां छा कयां। इस्लाम खे मां क़बूल कयो आहे, इस्लाम क़बूल करण खां बाद में मुंहिंजे मथां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं वाजिब आहिनि। अल्लाह जे दीन खे अल्लाह ताला असांजे लाइ आसान ज़रूरु फरमायो आहे, पर असां अमल करण जे लाइ तयारु कोन आहियूं। ऐं ईअं न भाइजां त का तुंहिंजे मथां ख़ुदा अहिड़ी ड्यूटी रखी आहे जेका तुंहिंजे करण खां मथे हुजे। ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा। रब्बुल आलमीन जल जलालुहु मन वालू शाद फरमायो आहे त अल्लाह पाक इंसान खे अहिड़े कम जो मुकल्लफ कोन बनायो आहे, यानी अल्लाह अहिड़ी ड्यूटी रखी कान्हे का जेका इंसान करे न सघंदो हुजे। बल्कि रब करीम जी ज़ात बाबरकात असांजे मथां उहो दीन आसान करे ॾिनो आहे जो सभिनि नबियनि जे दीन खां वधीक असांजे मुहम्मद करीम जो दीन आसान आहे। अॻियनि जे मथां निमाज़ फर्ज़, तोते बि निमाज़ फर्ज़, पर फ़र्क़ु हो कहिड़ो, हर निमाज़ जे लाइ वुज़ू ताज़ो कयो। भली तुंहिंजो वुज़ू न भॼे, न काकूस अचे, न पेशाब अचे, न हवा अचे, न रत निकिरे, हिकिड़ी निमाज़ पढ़ी वुज़ू कई, हाणे निमाज़ खां फारिग़ तुंहिंजो वुज़ू वियो हलियो, वरी वुज़ूअ जे लाइ तूं ॿियो वुज़ू कर। अल्लाह ताला हबीब करीम जे उम्मत जे मथां आसानी फरमाई, जेसीं ताईं तुंहिंजो वुज़ू न भॼे। महबूब करीम फरमायो आहे तूं 4 निमाज़ूं पढ़, भली 5 निमाज़ूं पढ़, तुंहिंजो वुज़ू भॼे नथो, मां अल्लाह वटि क़बूल आहे। आसानी आया न। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू जे ज़ात बाबरकात अगन ते नमाज़ फर्ज़ फरमाई। नमाज़ मस्जिद खां सवा कान थींदी आहे। जॾहिं बि नमाज़ पढ़ंदा हुआ मस्जिद में वञी पढ़ंदा हुआ, सफ़र में वेंदा हुआ, काठ जूं मस्जिदूं तख्ता गॾे जोड़े उठ ते रखंदा हुआ। नमाज़ जो टाइम थिए उठ खे विहारे तख्ता जोड़े मस्जिद ठाहे पोइ नमाज़ पढ़नि, न त नमाज़ न थिए। पर नबी करीम जे सदके शुद्ध वजूद शै रहमतल लिल आलमीन मस्जिद ऊ शुद्ध हमहरू ए ज़मीन। अल्लाह ताला फरमाए तो मुझो मोहम्मद करीम रहमतल लिल आलमीन, सॼे जहान जी रहमत आहे। पोइ जेको सॼे जहान जी रहमत आहे त मुस्तफ़ा जे सदके सॼो जहान मस्जिद आहे।
मुझे नबी जो उम्मती जाथे वणेस बन्ने ते नमाज पढ़े, रस्ते में नमाज पढ़े, ओताक में नमाज पढ़े, दुकान में नमाज पढ़े, हलंदे नमाज पढ़े, वेहदे नमाज पढ़े, काथे भी हुजे पाक जाए साफ़ सुथरी ॾिसी अल्लाह जे आॾो झुके अल्लाह तबारक व तआला हुन जी नमाज क़बूल फरमाईंदो आहे। बिना उज़ुर जे बिना सबब जे मस्जिद खे बनाए छॾिणो। ला सलात अल जार मस्जिद इल्ला फिल मस्जिद, मस्जिद जे पाड़े में रहे ऐं उज़ुर बि कोन्हे, बिना उज़ुर जे घर में नमाज पढ़े, इहो सुठो न आहे। बाक़ी एतिरो ज़रूर आहे त अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो मजबूरी जी हालत में, ज़रूरत जे हालत में, जाथे बि तूं ख़ुदा जे ज़ात बाबरकात जे आॾो झुकंदे अल्लाह ताला तुंहिंजी इबादत क़बूल फरमाए थो छॾे वियो। असांजो दीन आसान या ॾुखियो? माण्हू पुछंदा आहिनि इब्राहिम अलैहिस्सलाम जेको घटो कुठो हो उन जो गोश्त काॾे वियो, खल काॾे कयईं? इहे बि सवाल माण्हू कंदा आहिनि। हाणे तोखे इब्राहिम अलैहिस्सलाम जे 4000 साल खां वठी जेको पुराणो अरसो आहे उन गोश्त जी तोखे ॻणती आहे, अलाए काॾे वियो? मुंहिंजा सोना हाओ, इहा बि मालूमात आहे, का वाजिबी फर्ज़ी मालूमात कान्हे, पर तुंहिंजे मथां वाजिब आहे त तूं पुछ साईं वुज़ू जा फर्ज़ घणा, त मां वुज़ू कयां? पुछ त साईं तड़ लाहण जो तरीक़ो कहिड़ो आहे? या बिस्मिल्लाह रहमान रहीम करे विझी कननि ऐं नक में हथ ॾे टपो ॿ टे गुड़ पा करे ॿाहिरि निकिरो, ला इलाहा इल्लल्लाह पाक मुहम्मद रसूलुल्लाह, बस कलमो थी वियो। हाणे वुज़ू तड़ बि लही वियो? न, ज़रूरी शराइत आहिनि, फराइज़ आहिनि। इहो कॾहिं पुछो थीसि मुंहिंजे मथां ज़कात घणी वाजिब आहे? हाणे पुछे थो त ॼणी थी पवई तंहिंखां पुछां ई न। इहो कॾहिं पुछो थी त मां जेको फ़सुल पाखियो आहे इहो मुंहिंजो फ़सुल पाक कीअं थींदो? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे आतू हक़हू यौम हसादिही, ओ मुंहिंजा बाना हिन धूड़ मझा मां रब करीम तोखे धन पैदा करे ॾिनो आहे। हिकिड़े दाणे मां अल्लाह ताला फरमाईंदो आहे 700 दाणा मां रब करीम पंहिंजे बाननि खे अता फरमाईंदो आहियां। कमसल हब्बतन अंबतत सबअ सनाबिल फी कुल सुंबुलतिन मिअतु हब्बह वल्लाहु युदाइफु लिमन यशा। अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो आहे त मां उहो रब करीम आहियां जो बाना तूं हिकिड़ो दाणो ज़मीन में उछलाईंदो आहे, मां उन मां 7 संग पैदा कंदो आहियां। हिकिड़े दाणे मां 7 संग। ॾिसंदा हूंदो कणिक बूड़ो हणंदी आहे, अवां जा वउण बूड़ो हणंदा आहिनि, हे संग जी ॻाल्हि आहे। अवां जेको सारियूं काहियो बूड़ो हणंदा आहिनि। अॼोके ज़माने में त 7 खां कमु चढ़ी थो वञे पियो। अवां खणी गणे ॾिसो ऐं हिकिड़े हिकिड़े संग में 100 दाणा। रब चयो ज़मीन में हिकिड़ो दाणो विधी मां तोखे अल्लाह ताला 1400 दाणा था फरमाए छॾिया। वल्लाहु युदाइफु लिमन यशा जे बीणो कया 7 संगनि खे, अञा 14 कया त मुंहिंजी मर्ज़ी आहे। हाणे अल्लाह ताला फरमाए थो आतू हक़हू यौम हसादिही, जॾहिं हिन लाबारो करे त मां अल्लाह जो हक़ त भला ॾे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे बुखारी शरीफ जे अंदरि सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे त 3 शख्स हा बनी इसराइल में, हिकिड़ो अंधो, ॿियो गंजो ऐं टियों सुञो। 3 सुञा बहा, पर हुन में आयब बि हे हुआ। बुखारी शरीफ जे अंदरि अल्लाह ताला जल जलालुहु मन वालो जे हबीब फरमायो आहे त उन्हनि जी हालत तमामु बुरी हुई। ख़ुदा तबारक व ताला मलाइकनि खे मोकिलियो, इन मुंहिंजे बाननि खां वञी इम्तिहान वठो, ॾिसो त इहे मां अल्लाह ताला जे ज़ात खे कीअं था यादि फरमाइनि। हाणे तूं ज़रा मोहबत सां दुरूद पढ़ त मां सॼो वाक़ियो तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब करीम जी ज़ात बाबरकात जा मलाइक उन्हनि 3 माण्हुनि वटि जुदा जुदा आया। हिकिड़े खे अची चऊं ॾे ख़बर तुंहिंजो हाल कहिड़ो आहे? चई हाल कहिड़ो थो पुछी, बसि राति खावां त ॾींहुं कोन्हे, जे ॾींहुं खावां त राति कोन्हे, बीमार रहां थो, सुञो आहियां, छा खपई? आओ तुंहिंजे लाइ दुआ घुरां। हाणे ॾिसो जेको उन सुञे सां ॻाल्हाए थो उहो हक़ीक़त में मलाइक आहे, पर हुन जे आॾो माण्हू थियो बीठो आहे। छा थियो बीठो आहे साईं? इंसान बणियो बीठो आहे। चईंसि मूंखे सुञाई ख़तमु थिए। चए पोइ सुञाई ख़तमु थिए त भला माल को खपई?
चे हा माल खपे, छा खपई? चे मूंखे अल्लाह ताला जे दरबार में दुआ घुर त रब करी मूंखे उठियूं नसीब करे, उठ ॾे तमामु घणा। उन चयो भला जेकॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे उठनि जो दौलत और माल अता फरमाए, अल्लाह जो हक़ अदा कंदे जे हाओ छो न अदा कंदुसि? उन दुआ घुरी, हक़ीक़त में रब हुनखे समझाए मोकिलियो हो, मलाइक सगोरियो हो, ज़ाहिरी इंसानी शक्ल में दुआ थो घुरे, अल्लाह कंदो तुंहिंजी सुञाई ख़त्म थी वेंदी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात महिरबानी फरमाए तोखे उठनि सां मालामाल फरमाईंदो। अल्लाह जो शान अची जो भाग लॻो त हज़ारनि जे तादाद में उठनि जो मालिक बणिजी वियो। वरी वियो गंजे ॾे, गंजा ॾे ख़बर, चे गंजो विया आहियां, सुञो विया आहियां, माण्हू सॼो ॾींहुं टोकिन था ॾे गंजो ॾे गंजो। हाणे रब करीम जी ज़ात बाबरकात जेकॾहिं महिरबानी थिए त मुंहिंजी गंजाइप बि ख़त्म करे, सुञाइप बि ख़त्म करे। माल कहिड़ो खपई? बकरियूं खपनि। मां रब करीम जी ज़ात बाबरकात खां बकरियूं थो घुरां। मलाक सगोरे चयो मां दुआ थो घुरां तोखे बकरियूं मिलंदियूं, गंजाइप वेंदई, पर ख़ुदा जो हक़ ॾिजां यार, छो न ॾींदुसि? अहिड़ो त अंधो कोन आहियां। हुन अल्लाह जे मलाइक दुआ घुरी आहे, बीमारी बि ख़त्म थी वई, हज़ारनि जे तादाद में रब वटां बकरियूं बि मिली वयूं। फिरी आयो अंधे वटि, अंधा ॾे ख़बर, चे अंधो आहियां, थाबा खाई खाई गोॾनि जूं चतियूं लही वियूं आहिनि, ठोकरूं खाई खाई मथे में निशान थी विया आहिनि, सुञो बि आहियां, बच्चा बि बुख था मरनि। छा खपई? चे पहिरीं त खपनि अखियूं, पोइ छा खपई? पोइ अल्लाह ताला महिरबानी जेकॾहिं करे त मूंखे वरी ख़ुदा ताला रिढुनि जो को वॾो धण ॾे। भला ॾे ख़बर जे अल्लाह तोखे माला माल फरमाए त पोइ अल्लाह पाक जल जलालो मन वालो जो हक़ अदा कंदे कि छो न कंदुसि? कहिड़ो को चटो आहियां छा? अल्लाह जे मलाइक दुआ घुरी, ख़ुदा हुनखे सॼो फरमायो ऐं हुनखे ख़ुदा ताला माला माल करे हज़ारनि जे तादाद में धणनि जो मालिक बणाए छॾियो। साल सॼो गुज़री वियो, उठनि वारे जा हज़ारे उठ थी विया, बकरनि वारे जा हज़ारे बकरियूं थियूं, रिढुनि वारे जूं हज़ारे बकरियूं थियूं। मदीने जो ताजदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया, साल गुज़रण खां बाद में साॻो मलाइक सगोरो इंसानी शक्ल में पहिरीं पहिरीं उठनि वारे वटि आयो आहे। अदा सलाम वालेकुम, अदा वालेकुम सलाम, मूंखे सुञाणे थो? केरु आहे? कोन थो सुञाणे? हाणे सुञाणे बि पियो, बाबा वाक़िफ़ियत करा, पाण किथे मिलिया हूं, केरु आहे? मां उहो माण्हू आहियां, तूं सुञो हुए, बुखियो हुए ऐं उन सां गॾोगॾु बीमार मरीज़ हुए। मां दुआ घुरी हवां ऐं तो वाइदो कयो त अल्लाह जो हक़ अदा कंदुसि। हाणे सुञे मां शाहूकार थियो आहियां, अल्लाह तोखे हज़ारे उठ ॾिना आहिनि, हिकिड़ो उठ अल्लाह जे राह में मूंखे बि तॾे। हल हल, हिन मोतबर वरी दुआ कई आहे, मां अबनि ॾाॾनि खां वठी करे अहिड़ो हुउसि, कमाए महिनतूं करे मां हथ कई, हाणे तुंहिंजे लाइ उठ मां रखियो आहे, हल। चे तूं असुल खानदानी अहिड़ो है? चे हा। चे चङो भला मां अॻे बि दुआ घुरी ही, हाणे बि दुआ थो घुरां, जे असुल अहिड़ो है त मां ईअं थो चवां, मौला जहिड़ो असुल में हुयो ओहिड़ो कजांसि। ठीकु आहे, तूं असुल में नवाब है, हल हल। हे मुतवर हलियो आहे, पिटूं थो हणे पियो। बस हुन अल्लाह जे मलाइक पुठी ॾिनी हो त कंहिंजो फज़ुल कंहिंजो हो? अदा ख़ालिक जो फज़ुल हो। बस हुन पुठी ॾिनी, अची तो माल में साटरो पवई, अहिड़ी हालत थी आहे जो हज़ारनि जे तादाद में जेके उठ हासे महीने जे अंदरि सभु मरी ख़त्म थी विया। जीअं पहिरें हुयो पिनंदो रहियो, कंदील गिचीअ में दर दर ठोकरूं खाईंदो रहियो, हाणे उन खां बाद में वरी आयो हुन ॿिए गंजे साहब वटि। मता नवाज़ शरीफ़ गंजो सम्झंदा हुजो, इनखे माल बि घणो आहे। चल अल्लाह से का शना सजेसि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, ओ गंजा साहब, सुञो बि हुए, दौलत बि कान हुई, मां तुंहिंजे लाइ पर साल दुआ घुरी हुई, हाणे ॾे ख़बर अल्लाह जो हक़ ॾींदे या न? केरु आहे? मां तोखे सुञाणा कोन थो, तूं वरी कहिड़ियूं मूंखे दुआऊं कंदे? चई भला अल्लाह जो हक़ ॾे। छाजो अल्लाह जो? मां बन ॾाॾनि खां वठी करे न को गंजो आहियां, न को छा, न को हुउसि, दौलतमंद बि पुराणे वक़्त खां वठी करे आहियां। चई भला ठीकु आहे, मां दुआ तो अल्लाह ताला जी दरबार में घुरां, जहिड़ो भला जे ख़ानदानी शाहूकार हुए या ख़ानदानी सुञो हुए, मां चवां थो जहिड़ो हुए अल्लाह कंदो अहिड़ो हूंदे।
हल हल इंसान से अंध जे घोड़े ते चढ़ियल आहे वञ हुन पुठीरणी ख़ुदा जो शान बकरीअ जे फिफड़ीअ जी बीमारी तव्हां भाॻिया हूंदव ख़बर हूंदव सुबुह जो ॾिस त धण जो धणमो पियो आहे का शइ कान्हे साॻियो सुञो थी वियो हाणे वरी फिरी हुन अंधे वटि आयो अंधे खे चई अदा मूंखे सुञाणे थो चए हा अदा मां तोखे सुञाणा थो ॾे ख़बर छा हुई असुल में हाणे छा आहे चई यार मां सुञो हुउसि अंधो हुउसि का शइ कान हुई तो मूंखे दुआ कई रब करीम जी ज़ात बाबरकात मूंखे नवाज़ियो आहे मां त लाइक़ु ई न जो कोन हुउसि एतिरो मुंहिंजे रब करीम ॾिनो आहे जो मुंहिंजे लाइक़ीअ खां कमु चढ़ी वियो आहे मां तोखां वाइदो वरितो हो त अल्लाह जे राह में अल्लाह जो हक़ ॾींदे हाणे ॾे ख़बर अल्लाह जो हक़ अदा करीं थो या न चई घणो खपई रब चवंदो आहे 40 पती ॾे जे 40 पती छो ॾियां मां त सॼो माल रब जे नाले ते ॾियण लाइ तयार आहियां जेको खपई सो का है जेको न छॾी त छॾ न छॾी त सभु काहे वञ जंहिं सुञे अंधे खे सभु ॾिनो आहे सो सुभाणे बि मूंखे ॾींदो चई अल्लाह कंदो अञा वधीक हूंदे अल्लाह ताला जी ज़ात तोखे अञा बि वधाए छॾींदो मुंहिंजो मदीने वारो साईं मोहम्मद मुस्तफ़ा चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त बाना उन अंधे खां बि वधीक तूं अंधो न थिजां मतां अहिड़ो अंधो थी पवे जो ख़ुदा जे ज़ात जा हक़ विसारे छॾे अल्लाह से फरमाए आ तू हक़ हू यौम हसादी मां तोखे धूड़ मां धन पैदा करे ॾिनो आहे इन जो हक़ अदा कर मां रब करीम जे ज़ात बाबरकात खे हक़ ॾे त मां अल्लाह ताला तोखे अञा वधाए ॾेई छॾियां असांजे मथां कुर्बानी जो गोश्त खाइण सवाब माइटनि खे ॾियणु सवाब दोस्तनि खे ॾियणु सवाब अल्लाह जो हबीब फरमाए कुर्बानी कयो ढॻो जो गोश्त जो रत जी सीर जो रत जो ज़मीन ते कतरो ई कोन किरे मां अल्लाह ताला तोखे माफ़ फरमाए छॾियां हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम वारो गोश्त काॾे हो भला इहो बि तोखे ॿुधाए छॾियां सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ पढ़ंदा हल वधीक ॿियो दफ़ो मोहब्बत सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि असांजे हबीब करीम फरमायो आहे त अल्लाह पाक मूंखे कुझु अहिड़ियूं शयूं अता फरमायूं आहिनि जेके अल्लाह ताला ॿियनि नबियनि खे कोन ॾिनियूं उहिल्लत अलैयल गनाइम रब करीम जी ज़ात बाबरकात मां मोहम्मद करीम जे मथां गनीमत जो माल हलाल कयो आहे अॻियां नबी बि जंग कंदा हुआ जिहाद कंदा हुआ पोइ काफ़रनि जो जेको बि माल हथ ईंदो हो अल्लाह जा नबी उहो माल हिकिड़ी जाइ ते गॾु करे ढेर करे हुनखे तीली ॾेई साड़े छॾींदा हुआ खाइण हुननि जे मथां हराम हो नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मुंहिंजे मथां अल्लाह पाक गनीमत जो माल हलाल कयो आहे अॻियनि नबियनि खे आ नेमत कान मिली मूंखे मिली आहे ॿियो छा बुइस्तु इला काफ़तल लिन्नास अॻियां नबी ॻोठ जे लाइ ज़िले जे लाइ देह जे लाइ तालके जे लाइ शहर जे लाइ हूंदा हुआ मूंखे रब करीम जी ज़ात बाबरकात सॼे जहान जो नबी बणाए मोकिलियो ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे पर फरमाए था अना अव्वलुन्नास खुरूजन इज़ा बुइसू क़यामत जे ॾिहाड़े जंहिंमहिल माण्हू पंहिंजे मज़ारनि मां निकिरंदा ज़मीन फाटंदी अल्लाह जो अमर थींदो उथो तव्हां महशर जे मैदान ॾे गॾु थी पओ हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था सभ खां अव्वल पंहिंजे गुंबद ख़ज़रा मां मुहम्मद करीम ईंदुसि अना अव्वल शाफ़िइन व अव्वल मुशफ़्फ़िइन ऐं मां मोहम्मद करीम खे इहा बि शर्फ़ मिलियो आहे त क़यामत जे ॾिहाड़े सभ खां अव्वल शफ़ाअत जो लफ़्ज़ मुंहिंजे ज़ुबान ते ईंदो ऐं सभ खां अव्वल मां उहो हूंदुसि जंहिंजी सिफ़ारिश क़बूल कई वेंदी अल्लामा इब्न हजर अस्कलानी रहमतुल्लाह अलैह ऐं अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह इन हदीस जे शरह में लिखियो आहे पाण फरमाइनि था अव्वल शाफ़िइन मां पहिरों शफ़ा कंदड़ आहियां व अव्वल मुशफ़्फ़िइन ऐं मां पहिरों उहो माण्हू आहियां जंहिंजी सिफ़ारिश क़बूल कई वेंदी इन जे शरह में लिखे थो त मुस्तफ़ा जी शफ़ाअत क़बूल पहिरां थी
रसूल करीम जा केर अदा नबी साईं जा गुलाम बिशफात कंदा। महबूब जा गुलाम अहल बैत बचड़ा हन, सहाबी मुरीद हन। हबीबल करीम जे ज़ात बाबरकात इनमा बुजुर्गन इस्तदलाल वरतो आ त मुंहिंजो महबूब मोहम्मद शफात कंदो, पर हबीब जे सदके महबूब जा गुलाम बिशफात फरमाईंदा। सरकार फरमाइन था त बी अल्लाह ताला मूंखे इहा नेमत अता फरमाई आहे त ख़ैर ऐं ख़ैरात अॻियां माण्हू जेके बि कंदा हा नबियनि समेत उहो खाईंदा न हा। ढगो ख़ैरात कयूं, बकरी ख़ैरात कयूं, उठ ख़ैरात कयूं, या ॿी को हलाल जानवर ख़ैरात कयूं, उनखे कुही जबल जे चोटी ते रखी ईंदा हा। हेठां बि सभई दुआ घुरंदा हा, या अल्लाह असांजो ख़ैर क़बूल फरमा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ईअं बि थींदो हो जो ॾींहंनि जा ॾींहं गुज़री वेंदा हा, रातुनि जूं रातियूं गुज़री वेंदियूं हुयूं, रोई 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 रब करीम खे भाॾाईंदा हा। जॾहिं ख़ुदा ताला उहा ख़ैरात क़बूल कंदो हो, उन जी निशानी हूंदी हुई आसमान तां बाहि लहंदी हुई, उहा बाहि उनखे जलाए वेंदी हुई। पोइ जॾहिं जली वञे, बाहि साड़े वञे, मुबारकूं ॾींदा यार तोखे मुबारक हो जे तुंहिंजी ख़ैरात क़बूल थी वई आहे। पर जे ॿ ॾहाड़ा गुज़री विया, गोश्त धप करे वियो, कीअं पइजी विया, सुजी वियो, हुन मां गंद बहण लॻो, पोइ उनखे कुता कांव खाईंदा हा, ईअं किनो थी वेंदो हो। पोइ माण्हू उनखे ताना हणंदा हा, अड़े तुंहिंजी ख़ैरात क़बूल कान थी, किनी थी वई, कीअं पइजी विया, सड़ी ख़राब थी वई, कंहिंजे पेट में कान वई, बाहि आई कान का, तुंहिंजी ख़ैरात क़बूल कान थी। पोइ उन माण्हूअ जो मुआशिरे में, बिरादर में, ॻोठ में कंध खणण जो साव न थींदो हो, लॼी पियो थींदो हो। पोइ छा कंदो हो, वरी ॿी ख़ैरात करे, उहा क़बूल न थी, वरी टी ख़ैरात करे, उहा क़बूल न थिए, वरी चौथी ख़ैरात करे। हदीस पाक में ईंदो आहे, एसी ताईं बस न कंदो हो जेसी ते रब राज़ी थी करे बाहि न मोकिले। साईं फरमाइनि था, मुते मालिक कर्म कया, मां या मुंहिंजो उम्मती गुनहगार कहिड़ो बि हुजे, अल्लाह जे राह में ख़ैरात करे, वढे टुके खाए, ख़ुदा ताला क़बूल फरमाए छॾींदो आहे। ऐं इहा बि कंहिंखे मयार मलामत कान, तुंहिंजी क़बूल थी अलाए कान थी, कंहिंजी रुसवाई बि कान थी। इब्राहिम ख़लीलुल्लाह जो जेको घटो हो न साईं, मुंडी वढे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हुन सिननि खे बैतुल्लाह में लॻाए छॾियो हो। बाक़ी जेको घटो क़ुर्बान कयो हई उहो जबल ते रखियो हई, जेका बाहि आई अल्लाह जे इब्राहिम जी ख़ुदा ताला दुआ क़बूल फरमाए छॾी, ख़ैरात क़बूल फरमाए छॾी, हुनजो ज़िबह अज़ीम क़बूल फरमाए छॾियो। इहो हो अल्लाह पाक जे तरफ़ खां कानून। ऐं यार पंहिंजे मथां ख़ालिक जा केॾा करबहन जो अल्लाह ताला जे ज़ात सां था सभु ॾोह लाहे छॾिया, असांजे मथां सभु तकलीफ़ूं लाहे छॾियूं। रुगो रब चवंदो आहे त मुंहिंजा बाना मुंहिंजे दरवाज़े ते गर्दन झुकाइण तुंहिंजो कमु आहे, माफ़ी ॾियण मां अल्लाह जे ज़ात बाबरकात जो कमु आहे। असांजे मथां लाज़िम आहे, असां मुस्लमान जेकॾहिं आहियूं, अल्हम्दुलिल्लाह आहियूं मुस्लमान, त असांजे मथां नमाज़ फर्ज़ आहे, रोज़ो फर्ज़ आहे, हज फर्ज़ आहे, ज़कात फर्ज़ आहे, दीन सिखणु फर्ज़ आहे, इस्लामी अहकामात जे मथां अमल करणु लाज़िमी फर्ज़ आहे। जेसीं ताईं असां इस्लाम में दाख़िल न थींदासीं, असांजी मुस्लमानी बराए नाम आहे। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाईंदो आहे, फदख़ुलू फ़िस्सिल्म काफ़ा, मुस्लमान आहियो त इस्लाम जे अंदरि मुकमिल तरह दाख़िल थी वञो, इस्लाम जे अंदरि मुकमिल तरह तव्हां दाख़िल थी करे मुस्लमानी जो सबूत ॾियो, बराए नाम पंहिंजे पाण खे मुस्लमान न सॾायो। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हबीबन करीमन जेके मुस्लमान जूं अलामतूं ॿुधायूं, उहे मां तोखे ॿुधाईंदो हलां त मुस्लमान छा खे चइबो आहे। दुरूद मुंहिंजे हबीब ते। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां वरी आका ते दुरूद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, अल मुस्लिम मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। महबूब फरमाइनि था, मां मुस्लमान उनखे थो चवां
मां मोहम्मद करीम मुसलमान उन खे थो भायां, मां मोहम्मद करीम इस्लाम जो सर्टिफिकेट उन्हीअ खे थो ॾियां। मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही, जंहिंजे हथ सां जंहिंजे ज़ुबान सां कंहिं बि मुसलमान खे तकलीफ़ न पहुचे, हथ ऐं ज़ुबान सां मुसलमान सलामत रहे, मुसलमान खे न हथ सां ॾुखाए न ज़ुबान सां ॾुखाए, मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्ही खे ई मुसलमान मञींदो आहियां। मां कल्ह रस्ते सां पे आयुसि, हिकिड़ो किताब हो मुंहिंजे हथ में, हिकिड़ी हदीस पाक मुंहिंजे नज़र ते गुज़री, मां पढ़ी सच पुछो त हैरत लॻी त असां जूं निमाज़ूं अलाए काॾे वियूं, असांजी इबादतूं अलाए काॾां वेंदियूं, असां अलाए मुसलमान कीअं पाण खे सॾायूं था पिया। मुंहिंजे आका व मौला फरमायो आहे त मुंहिंजो मुसलमान उम्मती जॾहिं मस्जिद में दाख़िल थींदो आहे, वुज़ू कंदो आहे, वुज़ू करण खां बाद में बैतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ंदो आहे, अल्लाहु अकबर करे बीहंदो आहे, ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात मलाइकनि खे इरशाद फरमाईंदो आहे, ओ मुंहिंजा प्यारा मलाइको, इहो बानो मस्जिद में आयो आहे, घर मां निकितो आहे, वुज़ू बणायो अथई, बैतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ी रहियो आहे। हाणे इन जो दफ़्तर खोलियो, इन ॾे कंहिंजो कर्ज़ त न आहे, इन ॾे कंहिंजो हक़ त न आहे, इन कंहिंखे ईज़ायो त न आहे, पर जेकॾहिं भला कर्ज़ अथसि, इन जी दिलि खे ॾिसो, इरादो ॾियण जो आहे या न, नियत ॾियण जी आहे या न, जंहिंजो हक़ खाधो अथई उन खे बख़्शाइण जे लाइ दिलि में इरादो कयो वेठो आहे, त चओसि त तुंहिंजी इबादत क़बूल आहे, निमाज़ क़बूल आहे, मस्जिद में अचणु क़बूल आहे, पर जे पराओ हक़ खायो वेठो आहे, ॾियण जी नियत ई कान्हे का, बख़्शाइण जी नियत ई कान्हे का, इरादो ई कोन्हे को, इन जी इबादत वराए मोटाए बूथ में हणोसि ऐं चओसि त मुंहिंजा बाना मां रब करीम खे तुंहिंजे इबादत जी परवाह आहे ई कान का। केतिरा असांजा मुसलमान भाउर आहिनि जेको चवंदा आहिनि अदा वञण जो पेर आहे पर वरण जो पेर आहे कोन को, माण्हुनि खां वठण लाइ तयारु पर पोइ ते हक़ ॾियण जे लाइ तयारु कोन, कर्ज़ लाहण जो इरादो कोन्हे, नियत कान्हे। सरवरे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सहाबा अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, हिकिड़ो मिस्कीन आहे, कर्ज़ उहो खणंदो आहे जेको हाजतमंद हूंदो आहे, कर्ज़ उहो खणंदो आहे जेको मजबूर आहे, कर्ज़ उहो खणंदो आहे जंहिंखे कोन्हे को, केरु बा शाहूकार कर्ज़ खणंदो न, ज़रूरत वारो खणंदो। पोइ या रसूल अल्लाह, एतिरी कर्ज़ ते सख़्त जो ख़ुदा नमाज क़बूल न करे, रोज़ो क़बूल न करे, इबादत क़बूल न करे, वो गरीब किथों आणे? नबी से फरमाइनि था, इन्नमल अअमालु बिन्नियात, अमलन जो दारो मदार नियत ते हूंदो आहे। हाओ ज़रूरत में कर्ज़ खणंदो आहे, मजबूरी कर्ज़ खणंदो आहे, पर नियत न हूंदी आहे ॾियण जी। जेकॾहिं मां मोहम्मद करीम गारंटी सां तव्हांखे ॿुधायां त अल्लाह जे राह में इरादो करे, या अल्लाह मूंखे तूं हलाल जी दौलत ॾे त मां कर्ज़ लाहियां, रब करीम हुन जी मदद फरमाईंदो आहे, हुन जो कर्ज़ लही वेंदो आहे त दारो मदार बा नियत जो न साईं, इरादो ई ॾियण जो न आहे त पोइ अल्लाह ताला जल जलालो मन वालो हुन जी मदद कोन फरमाईंदो आहे। इंसान नमाज़ जी बि नियत कंदो आहे, रोज़े जी बि नियत कंदो आहे, हज जी ज़कात जी बि नियत कंदो आहे, त कर्ज़ जे वापसि करण जी बि नियत कजे। अल्लाह ताला जो कर्ज़ वधीक या अब्दुर रहीम जो कर्ज़ वधीक बा? ॾाढे सोरो बुलंद आवाज़ सां चइजो, मुंहिंजा को बि पैसा कोन खाई आहे, मतां तव्हांखे शक हुजे, ऐं ॾियाई कंहिंखे कोन पियो खाईंदो वरी केरु, पर और रुगो तव्हांखे मिसाल थो ॾेई ॿुधायां त मुंहिंजो कर्ज़ वधीक या अल्लाह जो? पक? पोइ नमाज़ अल्लाह जो कर्ज़ आहे। अल्लाह ताला शरण नसीब फरमाए। जुमे ते त अल्हम्दुलिल्लाह घणा था अचो, पर असांजे पाड़े ओड़े में अल्हम्दुलिल्लाह घणा ई घर आहिनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो जुमे जे ॾिहाड़े ख़बर पई थी त मस्जिद में जमायत आहे। बाक़ी जे असांजे मदरसे वारा तालिब न हुजनि न साईं, छुट्टी ते वेंदा आहिनि 6 महीने 8 ॾींहं 15 ॾींहं महीने खां पोइ ख़बर पवंदी आहे त हाणे गौसिया मस्जिद जा पाड़ेसरी घणा निमाज़ ते आया आहिनि। ऐं काफ़ी अहिड़ा असांजा दुकानदार निमाज़ी बि आहिनि, पाड़े में बाज़ार में निमाज़ी बि आहिनि, घरनि वारा निमाज़ी बि आहिनि, पर जमायत सां असुल न पढ़ंदा। पोइ मूंखे ख़बर अञा कान पई आहे अलाए मूंसां कावड़ अथनि अलाए मस्जिद सां कावड़ अथनि। निमाज़ थी वेंदी
अध कलाक 2 कलाक गुज़री वेंदा, वेठा हूंदा ओ देर सां पिया ईंदा, पोइ भॼंदा भॼंदा ठुंगा आहियूं वरी हलिया वेंदा। तव्हांखे इहा ख़बर कान्हे का त तव्हांजे मथां पाड़े जे मस्जिद जो फर्ज़ आहे, अल्लाह जे घर जो फर्ज़ आहे। रब करीम जी ज़ात बाबरका जा घर छाजे लाइ आबाद कया विया आहिनि? इन जे लाइ त होॾो अल्लाह अकबर जो आवाज़ थिए, पंहिंजे कारोबार खे पंहिंजे कचहरीअ खे फिटो करे अल्लाह जे कर्ज़ जे अदायगी जे लाइ हली आहे। पोइ जॾहिं अल्लाह जे कर्ज़ जी अदायगी कंदे रब ताला फरमाईंदो आहे, बाना तो मुंहिंजो कर्ज़ रखियो आहे, मां तुंहिंजो थोरो कोन रखंदो आहियां। दुरूद मुझे हबीब मोहम्मद अरबी ते बुलंद आवाज़। सलाह 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 तो मुझे साईं ते। सुभान अल्लाह। दोस्तों ही मुझे हथ में हिकिड़ो किताब आहे, ॾाढो नालो प्यारो अथसि। जहिड़ो नालो प्यारो तहिड़ो वरी मथां फोटू बि प्यारो। मुंहिंजे महबूब करीम जे गुंबद खज़रा जो फोटो। किताब जो नालो आहे सुभान अल्लाह, नूरुन अला नूर। छा आहे नालो साईं? आला हज़रत वीचारे ॾाढो भली ॻाल्हि कई आहे। फरमाए तो सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का। चलो सुभान अल्लाह। सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का, सदका लेने नूर का आया है तारा नूर का। सुनियो नूर मनीदा हो मुझे हबीब खे अलाए न, पोइ ख़ुशि त कोन था थियो, ख़ुशि थियो था? चओ सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का। मुसलमान जे नूर जी ख़बर पुछणी थी त मुहम्मद मुस्तफ़ा जे अमड़ खां पुछ, अमड़ आमना खां। ख़ुदा जो कसम आहे, हाणे ॿुधाईंदे बि शर्म थो अचे। ख़ुदा जो कसम आहे, दिलि रोए थी पई। हाणे ताज़ो रमज़ान शरीफ़ जे महीने में महबूब करीम जे अमड़ जे कब्र शरीफ़ खे बिल्डोज़र हणी सऊदी हुकूमत राहे छॾियो। ॿुधायो मां अॻे दफ़े न सही। सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का, सदका लेने नूर का आया है तारा नूर का। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात 6 साल उम्र आहे। घणा साल साईं? ॾाढे जो घणा साल? 6 साल उम्र आहे। अमड़ सां मिलण आयो आहे दाई हलीमा वटां हली करे। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात हिकिड़ो महीनो अम्मा वटि रहिया। घणो साईं? हिकिड़ो महीनो रहिया। हिकिड़े महीने खां पोइ महबूब जी अमड़ बीमार थी पई। महीने खां पोइ मुंहिंजे अम्मा साण हबीबन जी वालदा माजदा खे बीमारी ज़ोर वठी वई। उन ज़ोर जे हालत में मुंहिंजे महबूब करीम जी अमड़ खे जंहिंमहिल सकरात जो टाइम आयो आहे, लाॾाणो पई करे 6 सालनि जे महबूब मुस्तफ़ा खे पाण ॾे सॾे सीने सां लाहे मुंहिंजे मुस्तफ़ा जी अमड़ हिकिड़ा शेर पढ़िया। अरबी में शेर हल, उहे किताबनि में लिखिया पिया आहिनि। उनजो मफ़हूम इहो आहे, चवे पई ऐं मुंहिंजा मुहम्मद करीम, मां तोखे ॼणियो आहे, तुंहिंजी उमिरि 6 साल आहे, पर मां तोखां मोकिलायां थी, मां सम्झां थी मुंहिंजा मुहम्मद करीम तूं यतीम थी वेंदे, पर यतीमनि जो यार हूंदे। ऐं मुंहिंजा महबूब मोहम्मद मुस्तफ़ा, मां कंहिंजे तोखे हवाले कयां? न ॾाॾे जे हवाले थी कयां, न चाचे जे हवाले थी कयां, न कंहिं अरब जे हवाले थी कयां। मां सम्झां थी त रब करीम तुंहिंजो वॾो शान कयो आहे, जंहिं रब तोखे वॾो शान ॾिनो आहे, मां उन रब जे हवाले थी तोखे फरमायां। मुझे महबूब मोहम्मद करीम जी मेहरबान अम्मा चओ रज़ी अल्लाह तआला अन्हा। ताज़ो हिन हुकूमत उन जे मथां बिल्डोज़र घुमायो आहे। पाकिस्तानी मुसलमान ऐं ॿिया मुसलमान ज़ियारत जे लाइ विया त उहे सऊदी हुकूमत वारा चवनि पिया तव्हां काफ़र औरत जी ज़ियारत लाइ आया हो, काफ़र माईअ जी ज़ियारत लाइ आया हो, हीअ त काफ़िराणी ही। मां मुसलमानो तव्हां खां पुछां थो, छा मुहम्मद करीम जा अब्बा अम्मा जन्नती आहिनि या न? यकीनन जन्नती आहिनि।
जन मुहम्मद करीम खे ॼणियो उहे यकीनन जन्नती हल ऐं हे ज़ालिम मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे अमड़ जे मज़ार जो बि अदब कोन कयो अथनि। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे महबूब मुहम्मद जे नूर मञण वारा अल्लाह ताला शरतों जे क़ल्ब खे बि मुनवर फरमा छॾींदो। आला हज़रत फरमाइनि था सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का, सदका लेने नूर का आया है तारा नूर का। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर जो जेके इनकार कनि था, चवनि था त नबी करीम नूर न आहे। असांजे दोस्त मोहतरम डॉक्टर गुलाम नबी साहब हे मुंहिंजे महबूब करीम जे नूरानियत जे मौज़ूअ ते किताब लिखियो आहे। अहिड़ो प्यारो लिखियो अथई जो असां मोल उनखे बि मारे वियो आहे। मां छा ॿुधायां, हिन जे महिनत खे सलाम आहे, हिन जे कलम खे सलाम आहे, हिन जे अक़ीदत खे सलाम आहे जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नूरानियत क़ुरान मां, हदीस मां, तफ़सीरनि मां, ॿियनि किताबनि मंझां, पर हत्ताक दुश्मन जे में हुई बटता है बाड़ा नूर का, सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का, सदका लेने नूर का आया है तारा नूर का। सलात बुलंद आवाज़ सां। हिन जी क़ीमत आहे सिर्फ़ 30 रुपया। घणा साईं? 2-3 कापियूं साईं खणी आयो आहे। हितां जे कापियूं वापसि खणी वञे त तव्हां जमायत जे मुंहं ते कोन थो पवे। हे किताब खसियो न पढ़ो, पैसनि सां वठो। खसण जे लाइ त तूं बरोच तयारु वेठो आहे। अल्लाह तबारक व तआला तौफीक नसीब फरमाए। कुझु खीसा ख़ाली कयो, कढो, अल्लाह जे राह में खे किताब ख़रीद कयो, मुंहिंजे महबूब जो शान पढ़ो। अल्लाह ताला 2-3 कापियूं अथव, खपी वेंदियूं बाबा, जेको वठे तंहिंखे ॾे। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे। सलात हबीब ते बुलंद आवाज़ आहे। होॾे 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 वठ वञी। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। वरी मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां नूर। वरी मुंहिंजे हबीब ते दुरूद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, मां अर्ज़ पे को त मुंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे। मुंहिंजे महबूब करीम जो फरमान आलीशान आहे। पाण करीम फरमाइनि था त बाना तूं नेक नियती करे इस्लाम में मुकम्मिल तरह सां दाख़िल थी, अल्लाह जे राह में तूं नियत जो इरादो सुठो करे ऐं ख़ुदा पाक जल जलालु अमन वालू खां दुआ घुरंदो कर त मौला मां परावा हक़ अदा कयां, रब करीम तोखे बरकतूं नसीब फरमाए छॾींदो आहे। इस्लाम जी माना ई आहे त मुकम्मिल तरह सां माण्हू इस्लाम में दाख़िल थिए। अहिड़ो इस्लाम में दाख़िल थिए जो अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालू जो हुक्म मुबारक आहे, फदखुलू फिस्सिल्म काफ़। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां लॻायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा दोस्तों, किताब मिली वेंदा, तव्हां रुगो सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ो। हाणे तव्हां इहा ॻाल्हि त सम्झी विया हूंदा त इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माईल अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला शरफ़ त नसीब कयो, मक़ाम त नसीब कयो, पर इहो सॼो दारो मदार आहे फर्मा बरदारी जो। छा जो दारो मदार आहे? असां बि जेकॾहिं फर्मा बरदारी कंदासीं त रब राज़ी थींदो या न? हे गौस, हे कुतुब, हे वली, हे पीर, हे पैगंबर, हे अल्लाह जा नेक बाना, जेतिरा बि ख़ुदा जा बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि, इहे सभु सालिह बाना हा ऐं अल्लाह जा फर्मा बरदार हा। अल्लाह जी फर्मा बरदारी कंदा हा, रब करीम जो मक़ाम मर्तबो बुलंद फरमाए छॾियो आहे।
प्यारा दोस्तों, अजीजो मुसलमान भाइरो, अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो आ, वमन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरहा वमन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरहा। अवांजी ज़र्रे बराबर भी नेकी ज़ाया कान थींदी, जेकॾहिं बुराई कंदो उहा बि ज़ाया कान थींदी। अवांजी नेकी बि अल्लाह जे दफ़्तर में दाख़िल आहे, अवांजा गुनाह बि रब करीम जी दरबार में दाख़िल आहिनि। पोइ रब जेकॾहिं गुनाह बख़्शे त मर्ज़ी जो मालिक आहे, पर रब कॾहिं बि कंहिंजी नेकीअ खे ज़ाया कोन फरमाईंदो आहे। जेतिरी बि तव्हां नेकी कंदो उहा तव्हांजे लाइ भलाई आहे, असांजे लाइ भलाई आहे। पंहिंजे ॻोठ जूं मस्जिदूं आबाद कयो, पाड़े जूं मस्जिदूं आबाद कयो, अल्लाह जा फ़राइज़ अदा कयो। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, अव्हांखे ख़बर आहे त हीउ साल जो आख़िरी महीनो आहे। मुहर्रम खां इस्लामी साल शुरू थींदो आहे। मुहर्रम, सफ़र, रबीउल अव्वल, रबीउल सानी, जमादुल अव्वल, जमादुल आख़िर, रजब, शाबान, रमज़ान, शवाल, ज़िलक़ाद, ज़िलहज। ज़िलहज ते इस्लामी साल पूरो थियो, वरी मुहर्रम खां शुरू थियो। केतिरा ज़िंदगी जा साल गुज़रिया आहिनि, यादि आहिनि? नंढा हुआसीं, जवान थियासीं, जवान हुआसीं, ॾाढ़ियूं कारियूं हुयूं, कारी ॾाढ़ी फिरी, अछी ॾाढ़ी थी वई आहे, हाणे क़बर पई सर करे कॾहिं ईंदे। हिकिड़े पोढ़े जी मां का ॻाल्हि पढ़ी, लठ हथ में आहे, हीअं झूंगड़ो थी पियो हले, सम्झो था अलाए न, लठ हथ में झूंगड़ो थी पियो हले। नौजवान जेके नौजवान, जवानी आहे न साईं, ठठो न कई, ओ चाचा छा विञाए जियो थी ॻोल्हे थो, छा चईंसि, छा गुम कयो थी जो विञाए जियो थी ॻोल्हींदो थो अचे। पोढ़े थधे दिमाग़ सां जवाब ॾिनो, ओ बचड़ा जवानी गुम थी वई आहे, ॻोल्हियां थो। छा गुम थी वियो आहे? जवानी गुम थी वई आहे, उनखे तलाश कंदो थो अता मुंहिंजी जवानी अलाए काॾे वई। दर जवानी तौब कर दर शेव ए पैगंबरी, दर ज़ईफ़ी गुरगुज़ालिम मी शवद परहेज़गार। मां हिकिड़ी हबीबल करीमन जी हदीस पाक पढ़ी आहे, जंहिंमें मुंहिंजे महबूब करीम फरमायो आहे त पोढ़ो माण्हू 70 नफ़िल पढ़े, उनखे बि अल्लाह ताला 70 नफ़िल जो सवाब अता फरमाईंदो। पर नौजवान पंहिंजे जवानीअ जे आलम में हिकिड़ो नफ़िल पढ़े, उनजो हिकिड़ो नफ़िल 70 नफ़िल जे बराबरि हूंदो आहे। जवानी अंधी आहे न साईं, उनमें माण्हू गाफ़िल हूंदो आहे, शैतान जे कुल्हे ते चढ़ियल हूंदो आहे, इंसान जे वजूद में कई ख़्यालात हूंदा आहिनि। अल्लाह ताला जल जलालहू मन वालो फरमाईंदो आहे, इहो बानो जेको अंध ते चढ़ियल आहे, मां रब करीम खे जवानी जी हालत में यादि थो करे पियो, हिकिड़ो नफ़िल पढ़े थो, मां उनखे हिक जे एवज़ में 70 जो सवाब अता फरमाईंदो आहियां। सोना करणो थी त करे वठ। भिटाई से फरमायो आहे, जॾहिं वाह रखे हो वह त मछ मोटण जी न कई, छर छिजी छेतियूं थिया पोइ पयोसे पहो, हाणे सिर मथां हूं सहो महमेज़ूं मलाहन जूं। हाणे गर्मी जी मुंद ईंदी न साईं, दरिया चढ़ंदो, पोइ दरिया चढ़ जमल कंदो त पंहिंजा किनारनि खां पाणी ॿाहिरि कढंदो, कढी पोइ कचा ॿोड़ींदो, बेला ॿोड़ींदो, नंढड़ा नंढड़ा वाहोड़ा वाटूं वहंदियूं, ऐं पोइ पाणीअ जे ज़ोर ते मच्छूं बि ॿाहिरि निकिरी वेंदियूं। उनखे ख़बर ई कान्हे का त इहो सुभाणे वरी दरिया लहंदो। हाणे जंहिंमहिल दरिया लहंदो, पाणी सुकंदो, उहे वाहोड़ा बि सुकंदा, दुॿा वञी थोरड़ा बचंदा, पोइ मच्छूं मारण वारा खोड़ माण्हू अची निकिरंदा, ॼारा खणी ईंदा, कुंडियूं खणंदा, पोइ मच्छी खे फासाईंदा। छा साहिबु उन मच्छीअ खे थो चवे, जॾहिं वाहोड़ खे हो वहो त मच्छ मोटण जी न कई, छर छिजी छेतियूं थिया पोइ पयुसि पहो, पर हाणे सिर मथां हूं सहो महमेज़ूं मलाहन जूं। मक़सद ओ जवान, तुंहिंजी जवानी दरिया वांगुरु आहे, छोलियूं पियो खाई, कमल हेॾे पियो वहीं, कमल हेॾे पियो वहीं, कमल सिनेमा जे हवाले, कमल डिश जे हवाले, कमल होटल जे हवाले, मस्जिद ॾे अचण जे लाइ तयारु कोन, पर जंहिंमहिल मौत जो सॾु थींदी पोइ हथड़ा हणंदे, पोइ भर बंझूअ वेही कहिड़ियूं कंदे ॻाल्हियूं, ॼानी मानी मोटिया वरो वनीअ ॾेई, पोइ कल कान पेई त ॾाजो ॾिनऊंसि कहिड़ो।
अबो छॾे वञे, भाउर छॾे वञनि, पुट छॾे वञनि, अज़ीज़ छॾे वञनि, को बि साथी संगती अकेलो क़बर कारे कलर जे हवाले हूंदे, रब करीम जो कसम आहे वफ़ादारी जे लाइ को बि तयारु कोन हूंदो। अफ़सोस अफ़सोस मुस्लमान असांजे हाल ते जो अहिड़े वक़्त में जेको मुहम्मद करीम न विसारींदो असां उनखे विसारे वेठा आहियूं। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु हक़ चार यार। सोने सरवरे कायनात अलैहिस्सलाम जो फरमान आलीशान आहे त क़ब्र जे अंदर मिट्टी वारे सभु मोटंदा, मलाइक अची पुछाणो कंदा, उम्मतीअ खे पहिरीं पहिरीं सहारे ॾियण जे लाइ क़ब्र में मां मुहम्मद ईंदो आहियां। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ मलाइक बि इशारा कंदई, मर रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक, त पुछंदई रब कहिड़ो थी, नबी तुंहिंजो कहिड़ो आहे, दीन कहिड़ो आहे। इहे टे सुवाल करण खां पोइ इशारो कंदा, मा कुंत तक़ूल फी हक़ हाज़र रजुल। इहो साम्हूं सुहिणी सूरत वारो ॾिसे थो, इनखे सुञाण, इन जे बारे में दुनिया में छा चवंदो हुए। अल्लाह से शनास नसीब फरमाए। उन क़ब्र जे अंदर मुंहिंजे महबूब पाक जे सुञाणप जो रब अखियूं अता फरमाए। बेटा साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे त जॾहिं तूं क़ब्र जे अंदर वेंदे माणिक मिट संदोम ऊंदाहीअ में सोझरो हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदो में, पोइ सारियूं सॾ कंदो मुंहिंजो कोहार लुके चधणी। असांखे त यार उमेद आहे त असां गुनाहगारनि खे महबूब पंहिंजी सुञाणप कराईंदो, ऐं रब करीम असांखे शल तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो जो नबी करीम खे चरियूं रहमत वारे नबीअ जी दामन न छॾ, इन वफ़ादार नबीअ जी दामन न छॾ। मोमिननि जे माउ अमड़ आशा खां हिकिड़ी रिवायत आहे, टाइम पूरो थी वियो आहे, दुरूद पढ़ त उहा ॿुधाए पोइ दुआ ख़ैर जी घुरूं था पिया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। हबीब करीम जी ज़ात बाबरकात जी पाक घरवारी थी चवे त मुंहिंजो साईं मूं वटि अची राति जो रहिया, जेतिरो टाइम जाॻियासीं कचहरी गुफ़्तगू कईसीं, पाण बि सुम्ही पिया, मां बि सुम्ही पियुसि। निंड अची वई, कंहिं महिल अखियूं खुलियूं, अञा जो निहारिया त हबीब बिस्तरे तां उथिया आहिनि, पर अहिड़े नमूने सां उथिया जीअं खड़को न थिए। आहिस्ते आहिस्ते खट तां उथिया, पर महबूबन करीमन पंहिंजी पेज़ार मुबारक बि उते कान पाती, उहा जुती मुबारक बि हथ में खणी ॿाहिरि वञी पातऊं। अम्मा आशा थी फरमा, मुंहिंजी अखि त खुली वई, मां दिलि में सोचियो हिन महिल आधी रात जो साईं तकड़ा तकड़ा ॿाहिरि निकिता, अलाए काॾे था वञनि। बीबी साहिबा फरमाए थी, मां बि चादर खई ऐं चादर वेढ़े सरकार जे पोयां पोयां लॻण शुरू थी वियसि। वफ़ादार घरवारी सही, हा वफ़ादार हुई न सही, मुंहिंजे महबूब करीम जे पोयां पोयां। बीबी साहिबा फरमाए थी, मां ॾिठो त नबी करीम जी ज़ात बाबरकात मुंहिंजे घर खां, घर कहिड़ो साईं जो जेको गुंबद ख़ज़रा, उहो घर जिथे अॼु हबीब जो रोज़ो आहे, जंहिंजे मथां साओ रोज़ो ठहियल आहे, अमड़ आशा जो घर आहे। चओ सुभान अल्लाह। हबीबन करीम जी ज़ात बाबरकात मुंहिंजे घर खां रवानो सिधो जन्नतुल बक़िया ॾे विया। जन्नतुल बक़िया हबीब जे रोज़े खां उभरंदे पासे आहे। हबीब जन्नतुल बक़िया में पहुता, मां पोयां पोयां वई आहियां। मूं ॾिठो त मुंहिंजो महबूब मुहम्मद करीम क़ब्रुनि जे मथां बीही ज़ारो ज़ार रोई रहियो आहे। ज़ारो कतार मुंहिंजे महबूब जे अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया, मां ख़ामोश बीठी आहियां। हबीब मुॾे कोन पिया वाझाइनि, क़ब्रुनि जे मथां दुआ घुरनि पिया। ॾिसां पई कमल महबूब जा हथ मथे, कमल हेठि, कमल मथे, कमल हेठि, पर मां महबूब जो आवाज़ कान पई ॿुधां। दिलि में सोचुमि त वेझो वञा, छा था फरमाइनि पिया। मां जो महबूब जे पोयां वेझी थी आहियां त महबूब जे ज़ुबान ते आहे, रब्बे हबली उम्मती, रब्बे हबली उम्मती। ओ मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजे उम्मत जे शफ़ाअत जो इज़्न ॾे, इन गुनहगार उम्मत जे शफ़ाअत जो मूंखे इजाज़त नामो ॾे त क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं मुंहिंजा गुनहगार उम्मती ईंदा त मां इन जी सिफ़ारिश कयां। तूं मुंहिंजी सिफ़ारिश क़बूल फरमाइजां, मुंहिंजे उम्मत खे जन्नत नसीब फरमाइजां।
बीबी साहबा फरमाया त ज़ारो ज़ार हबीब रुना, एतिरो रुना जो हबीब जे रोअण जे करे मूंखे बि रोअण अची वियो। हाणे हबीब पाक जीअं जो ॾिठुमि त हाणे फारिग थियनि था, आहिस्ते आहिस्ते मां महबूब खां अॻु में तकिड़ो तकिड़ो वई आहियां त जे मुंहिंजो हबीब मूंखे न ॾिसे। मां महबूब खां अॻे ई घर पहुतसि। थोरी देरि खां पोइ पाण आया, मुंहिंजे खट ते वेही मूंखे चवण लॻा, आशा तुंहिंजे दिलि में अलाए कहिड़ो ख़्यालु हो जो मुंहिंजे कढ लॻी आई, मां त उम्मत जे दुआ जे लाइ वियो हुअसि।